कराची ओभर खां अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची सचल ॻोठ में समाजी शख़्सियत मरहूम हाजी अली हसन सुमरो जी 3 वरसी तक़रीब मल्हाई वई। हाजी अली हसन सुमरो जी 3 वरसी जे कोठियल तक़रीब में अॻवान हाकिम अली जिस्काणी, पीपी ज़िले सदर इक़बाल सांद, यूसी सचल ॻोठ चेयरमैन ताज मोहम्मद वसाण हुसैन बख्श नारे जो, नूरदीन जमाली, काउंसलर गुलाम सरूर भुट्टो, अली बख्चनो, अब्दुल करीम चाडियो, मुख्तियार सुमरो, अली कुंवर खुहाबड़, ज़िया अबड़ो, डॉक्टर ममताज़ गोपांग, इलियास गबोल, मौला बख्श चंड ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हाजी अली हसन घण रुखी शख़्सियत जो मालिक हो जेको केतिरनि ई खूबियुनि सां मालामाल हो। हुननि चयो त हाजी अली हसन जो हिकु बहितरीनु कमु इहो बि हुयो त सचल ॻोठ जो क़ब्रिस्तान जेको अक्सर तौर ते गटरनि जे पाणी में ॿुॾल हूंदो हो, जंहिंजी सिंध सरकार चूंडियल नुमाइंदनि तक का मालिकी न कई हुई, मगर अली हसन सुमरो पंहिंजे ज़ाती वॾी रक़म ख़र्च करे उन क़ब्रिस्तान खे बहितर कयो। हाजी अली हसन सुमरो ऐं ग़रीब शागिर्दनि जी तालीम लाइ उन्हनि जी माली मदद कंदो ऐं ग़रीब बेवा औरतुनि खे सिलाई मशीनूं ॾींदो हो। उहो हिकु अहिड़ी शख़्सियत जो मालिक हो जंहिं ते जेतिरो ॻाल्हाइजे त उहो घटि आहे, छाकाणि जो मरहूम जो समाज लाइ ग़रीबनि जूं कयल ख़िदमतूं लाज़वाल आहिनि। होॾां मरहूम अली हाजी सुमरो जे पोयरनि ऐं मोहम्मद हनीफ सुमरो, सुलेमान सुमरो, ज़मीर सुमरो ऐं ॿियनि तरफ़ां वरसी तक़रीब बैदि वेठल माण्हुनि में ख़ैरात जी मानी पिणु तक़सीम कई वई।